ॿिए पासे मूंखे ॿुधाईंदा हलो त नौशर फिरोज़ में बस जे इंतज़ार में बीठल औरतुनि मथां ट्रैक्टर चढ़ी वियो आहे। हिकु औरत फौत थी वई आहे ऐं हिकु ज़ख़्मी थी पई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। फ़ौती औरत जी सुञाणप सबाई तौरु थी आहे, जॾहिं त ज़ख़्मी औरत नसरीन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं नौशर फिरोज़ मां, जिते बस जे इंतज़ार में बीठल औरतुनि मथां ट्रैक्टर चढ़ी वियो आहे। नतीजे में हिकु औरत फौत थी वई, जॾहिं त हिकु ज़ख़्मी थी पई आहे। तफ़सील मालूम कंदासीं नौशर फिरोज़ मां ज़ाहिद कैमखनी खां। जी ज़ाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, नौशर फिरोज़ बाईपास ते पुलिस लाइन वटि जेको आहे अफ़सोसनाक हादसो थियो आहे, जिते ट्रैक्टर ट्राली जेको आहे ॿिनि औरतुनि मथां चढ़ी वई आहे, जंहिंमें हिकु औरत जेका फौत ऐं हिकु ज़ख़्मी थी आहे। फौती औरत जी जेका सुञाणप आहे उहा सियाणी तौरु थी आहे, जॾहिं ज़ख़्मी औरत मूंसां नसरीन जी जेका सुञाणप थी आहे, नसरीन जे नाले सां जे फौती ऐं ज़ख़्मी औरत खे जेको आहे सिविल अस्पताल नौशर फिरोज़ आंदो वियो आहे। ऐं चयो पियो वञे त औरतूं बस जे इंतज़ार में बीठियूं हुयूं त तेज़ रफ़्तार जेका ट्रैक्टर ट्राली आहे उहा हुन जे मथां चढ़ी वई आहे ऐं हादसे खां पोइ जेको ट्रैक्टर ट्राली जो जेको ड्राइवर आहे उहो ट्रैक्टर छॾे फ़रार थियो आहे। औरतुनि जे मुतालिक़ ॿुधायो पियो वञे हू ॻोठु रांझो नाइट जो रहासियूं आहिनि। नौशरो बाईपास पुलिस लाइन वटि बीठियूं। अवां खे ॿुधाईंदो वञा त नौशरो वॾी महिरबानी बाईपास अपडेट करण लाइ।